अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि व मन इक्तदा बिहदिही इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम या अय्युहल्लज़ीना आमनु उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिऊ ख़ुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सब खां पहिरियां अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस मुबारक बयान कंदुसि जो पाण फरमाए विया मन लम यशकुरिन नास लम यशकुरिल्लाह। जेको माण्हुनि जो शुक्र अदा न कंदो उहो अल्लाह जो बि शुक्र अदा कोन कंदो। ऐं इंतहाई शुक्रगुज़ार आहियां, थोराइतो आहियां असांजे मोहतरम भाउ मुश्ताक अहमद अंसारी हफ़िज़हुल्लाह जो जंहिं अॼोके हिन प्रोग्राम जो एहतमाम कयो ऐं मूंखे मौक़ो फ़राहम कयाई जो आउं तव्हां सां मुख़ातिब थियां। अल्लाह ताला संदसि इल्म में, अमल ऐं उम्र में बरकतूं फरमाए। दोस्तों, तव्हांजे साम्हूं जेका हींअर मूं आयत तिलावत कई या क़ुरान मजीद जी सूरत अल बकरा जी आयत नंबर 208 आहे। इन ई आयत में अल्लाह ताला सभिनी मोमिननि सां, सभिनी मुसलमाननि सां ख़िताब फरमायो आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाहु अन्हु अज़ीम सहाबी आहे। वो फरमाईंदो हो त जॾहिं बि तव्हां क़ुरान में या अय्युहल्लज़ीना आमनू जा लफ़्ज़ ॿुधो या पढ़ो त कन लाहे अल्लाह ताला जो फरमान तव्हीं ॿुधो। इन जे करे जो अॻिते अल्लाह ताला या त कंहिं कम खे करण जो हुक्म ॾींदो या वरी कंहिं कम खां रुकजण जो हुक्म ॾींदो, हिते बि अल्लाह ताला उन्हनि प्यारनि लफ़्ज़नि सां असां सां ख़िताब फरमायो आहे। फरमायाई या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा, तव्हां इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थी वञो। इहो इंतहाई अहम हुक्म आहे। माना अल्लाह ताला वटि अधूरो इस्लाम क़बूल कोन्हे, अणपूरो इस्लाम क़बूल कोन्हे। जो इस्लाम जूं कुछ ॻाल्हियूं त तस्लीम कयूं वञनि ऐं किन जो इनकार कयो वञे, रबोती ॻाल्हि नाक़ाबिले क़बूल आहे। फरमायाई तव्हां मुकम्मल तौर ते इस्लाम में दाख़िल थी वञो ऐं शैतान जे कदमनि जी पैरवी न करियो, वो तव्हांजो बेशक पधरो दुश्मन आहे।
त ही आयत असांखे ॿुधाए थी त इस्लाम में असांखे मुकम्मल दाख़िल थियणो आहे, चाहे अक़ीदो हुजे चाहे अमल हुजे, चाहे नेकी जा कम अल्लाह अल्लाह जो रसूल हुक्म कन असांखे अमल करणो आहे, या असांखे रोकीन गुनाहनि जे कमनि खां असांखे रुकजी वञणो आहे। त हिते असां जॾहिं दीन इस्लाम कंदासूं, मुतालो कंदासूं, त यादि रखी छॾियो दीन में सभ खां पहिरीं अक़ीदो आहे। हर पैगंबर इब्तिदा में अल्लाह जी तौहीद खे बयान कयो, शिरक जो रद्द कयो। तव्हां करे कुरान खोले पढ़ो, नूह अलैहिस्सलाम 950 सालनि ताईं क़ौम जे अंदरि रहियो, 950 साल तबलीग कंदो रहियो। ऐं तव्हांखे दावत फिक्र ॾियां थो, सूरह आराफ, सूरह हूद, सूरह शुअरा ऐं हिकिड़ी सूरत आहे नूह अलैहिस्सलाम जे नाले ते सूरह नूह। इन्हनि चइनि सूरतनि में नूह अलैहिस्सलाम जी तबलीग जो अल्लाह तफ़सील सां ज़िक्र कयो आहे। पर तव्हांखे हैरानगी थींदी, 950 साल नूह अलैहिस्सलाम सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी तौहीद बयान कई आहे, शिरक जो रद्द कयो। छो त जेकॾहिं अक़ीदो सही न आहे तव्हां जूं इबादतूं क़बूल कोन पवंदियूं। अल्लाह जे प्यारे पैगंबर 13 साल मक्के में रब जी तौहीद बयान कई। हालांकि मुआशरे में ज़िनाब हो, शराब नशीब हुई, व्याज बि खाईंदा हुआ, ग़रीबनि ते ज़ुल्म कंदा हुआ, बेवाहन जो माल फबाईंदा हुआ, हर बुराई हुई। पर अल्लाह जे नबी फिलहाल उन्हनि खे हिकु तरफ़ करे सभ खां पहिरीं शिरक जो रद्द कयो। इहो ई सबब आहे जो उहे माण्हू जेके अमीन ऐं सादिक चवंदा हुआ से कावड़ जी। ऐं तव्हांखे दलील सां ॿुधाए सघां थो केतिरी इज़त कंदा हुआ। इमाम इब्न शाम वॾो मुअर्रिख़ आहे, उनजो किताब आहे सीरत इब्न शाम, उनमें वाक़ियो आंदो अथसि। अञा अल्लाह जे रसूल खे नुबुवत कोन मिली आहे। मक्के जा मुशरिक बैतुल्लाह जी तामीर करे रहिया आहिनि। हाणे तामीर थिए पई, हिकिड़ो मौक़ो अहिड़ो आयो जॾहिं मसलो पैदा थी वियो त हजर असवद खे पंहिंजी जाइ ते केरु रखे। इहो हजर असवद तव्हां ॾिठो हूंदो, बैतुल्लाह जी हिकिड़ी कुंड में लॻल आहे। हर हज करण वारो, उमरो करण वारो, उनजी तमन्ना हूंदी आहे त उनखे हिकु दफ़ो ज़रूर चुमा। छो? अल्लाह जे नबी जो फरमान आहे, फज़ीलत आहे उनजी, त जंहिं बि माण्हू उनखे हिकु दफ़ो ईमान जी हालत में चुमियो, पाण सुगुरा फरमाइनि था क़यामत ॾींहुं क़ाइम थींदो, वलहू लिसानुन यंतिकु बिही, अल्लाह इनखे हिकिड़ी ज़बान ॾींदो जंहिंसां ॻाल्हाईंदो, वलहू ऐनान युबसिरु बिहिमा, अल्लाह इनखे ॿ अखियूं ॾींदो जिन सां ॾिसंदो। अल्लाह जी ताक़त आहे, चाहे पत्थर खे अखियूं ॾेई छॾे, चाहे उनखे ॻाल्हाइण लाइ ज़बान ॾेई छॾे, ताक़त ॾेई छॾे। ॻाल्हाइण जे लाइ ज़बान मिलंदी ऐं ॾिसण लाइ अखियूं मिलंदियूं। ऐं जंहिं बि माण्हू उनखे ईमान जी हालत में चुमियो हूंदो, उन जे बारे में इहो पत्थर गवाही ॾींदो। हाणे मके जा मुशरिक बैतुल्लाह जी तामीर थिए पई, हाणे मौक़ो आयो त पंहिंजी जाइ ते हजर असवद खे रखे के। हर सरदार जी तमन्ना आहे त आऊं रखां। नतीजो छा थियो जो तलवारूं मियाण मां ॿाहिरि अची वई, खून रेज़ी जो इम्कान पैदा थी वियो। तेसिताईं हिकिड़ो पोड़ो थी बीठो, उन चयो विरो न,
हाणे पाण इंतजार करियूं था जेको माण्हू सब खां पहिरीं बैतुल्लाह में दाख़िल थियो, मस्जिद हराम में दाख़िल थियो, उन खां फ़ैसिलो कराईंदासूं। जेको फ़ैसिलो कंदो तव्हांखे क़बूल करणो पवंदो। हाणे कंहिंखे ख़बर न आहे त ईंदो केरु ईंदो, सब मुतफ़िक़ थी ॻाल्हिया। अल्लाह जी कुदरत, दाख़िल थियण वारी हस्ती केरु आहे? अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जीअं दाख़िल थिया, जेके मुशरिक वेठल हुआ उन्हनि बैक ज़बान चयो, हाज़ल अमीन रज़ीना बिही हकमन, ही मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीन आहे, अमानतदार आहे, जेको फ़ैसिलो कंदो असांखे क़बूल आहे। अल्लाह अकबर। ॿुधाया पियो अञा नबूअत कोन मिली आहे, पर ॾिसो मके जा मुशरिक इज़त कनि पिया, अमीर चवनि पिया, सादिक चवनि पिया। अल्लाह जे रसूल जेके बि हूंदा आहिनि, अल्लाह जा रसूल, अल्लाह ताला उन्हनि खे गैर मामूली फहम ऐं हिकमत ॾींदो आहे। पाण सुगरा फरमाइनि था त हिकिड़ी वॾी चादर खणी अचो। चादर आंदी वई, पाण फरमाइनि था हजर अस्वद खे विच में रखो। विच में रखियो वियो। पाण फरमाइनि था सरदारनि खे, जेके बि कबीलनि जा सरदार उते गॾु हुआ, अवां मां हर हिकु इन चादर खे झले मथे खणो। हाणे सभु मुतमैन थी विया त एज़ाज़ असांखे मिले, असीं खणूं पिया। सभिनी गॾिजी चादर जो पासा जले, कुंडूं जले, उन्हनि चादर मथे खई, हजर अस्वद बि मथे खजी वियो। पर जॾहिं हजर अस्वद खे पंहिंजी जाइ ते रखण जो वक़्तु आयो त अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुबारक हथनि सां उहो पत्थर खणी पंहिंजी जाइ ते रखी छॾियो। हाणे जंहिंजे लाइ विढ़नि पिया, उहो एज़ाज़ मिलियो अल्लाह जे रसूल खे। पर ॿुधाइण चाहियां थो त अमीर चवंदा हुआ, अमानतदार चवंदा हुआ, सादिक चवंदा हुआ। पर जॾहिं उन साॻे पैगंबर दावत पेश कई, या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, ऐं इंसानो इन ॻाल्हि जो इक़रार करियो, अल्लाह खां सवाइ को इबादत ते लाइक़ कोन्हे, को हक़ीक़ी माबूद कोन्हे, त सभ खां पहिरीं पत्थर हणण वारो चाचो आहे अबू लहब, जंहिंजे मज़मत में क़ुरान जी सूरत नाज़िल थी आहे न। इन चाचे जी मज़मत में सब खां पहिरीं पत्थर हणण वारो चाचो आहे। ॾिसो अक़ीदो तब्दील करणु केतिरी ॾुखी ॻाल्हि आहे। हू अमीन चवनि पिया, सादिक चवनि पिया, पर जॾहिं तौहीद जी ॻाल्हि थी, शिरक जो रद थियो, तॾहिं उहा साॻिया माण्हू अल्लाह जे पैगंबर खे चवण लॻा जादूगर आहे ऐं पत्थर हणण बि लॻा। पर अल्लाह जे प्यारे पैगंबर इन नाराज़गी जे ख़ौफ़ खां तौहीद बयान करणु कोन छॾी। इंसानो पंहिंजे रब खे सुञाणो, अवांजो ख़ालिक, तव्हांजो मालिक, तव्हांजो हक़ीक़ी मुश्किल कुशा, तव्हांजी बिगड़ी बनाइण वारो, तव्हांजो हाजत रवा अल्लाह खां सवाइ को ॿियो आहे ई कोन। क़ुरान खोलियो न, असां लाइ हिदायत लाइ क़ुरान ऐं सुन्नत ई काफ़ी आहे। खोलियो क़ुरान मजीद, अल्लाह ताला छा फरमायो, वमा बिकुम मिन नेमतिन फमिनल्लाह, इंसानो तव्हां वटि जेके बि नेमतूं आहिनि इहे सभई अल्लाह वटां आहिनि, के ॿिए वटां कोन्हे। ॾिसो न, असीं दुनिया में मौजूदु हुआसीं, आहियूं 9 महीना मां जे पेट में हुआसीं, 9 महीना के असांखे साह खणायो, के असांखे ग़िज़ा फराहम कई। 4 महीननि खां पोइ ॿार में साह पवे थो, 5 महीना जीअरा हुआसीं, 3 परदनि में, 3 परदनि जे अंदरि बंद। हिकिड़ो ॿार मथां सनी झिली हूंदी आहे, ॿियो रहम जो परदो, टियों मां जे पेट जो परदो। 3 परदनि जे अंदरि रब्बुल आलमीन असांखे रखियो। 5 महीना असीं साह खणंदा रहियासीं। रब असांखे ग़िज़ा बि ॾिनी, असांखे साह खणण जे लाइ ऑक्सीजन बि ॾिनी। वही सोचो केॾी अल्लाह जी अज़मत आहे। फरमाई क़ुरान में ॿी जॻह ते,
ते इंसानो तव्हीं अल्लाह जी नेमतनि ते गौर कयो। तव्हां शुमार करणु चाहींदो, ॻणणु चाहींदो, पूरे कोन पवंदो। फरमाई वइन तउद्दू नेमत अल्लाह ला तुसूहा इन्नल इंसान लज़लूमुन कफ़ार। इंसानो रब जूं नेमतूं ॻणणु चाहियो तव्हीं ॻणे कोन सघंदा, कोन ॻणे सघंदा। बेशक इंसान वॾो ज़ालिम आहे, वॾो नाशुक्रो आहे जो सभु नेमतूं अल्लाह वटां बेशुमार नेमतूं उनजे बावजूद अल्लाह सां ॿियनि खे शरीक करे। कहिड़ियूं नेमतूं मूंखे ॿुधायो। जेकॾहिं इंसान जो हिकिड़ो वार मथे जो या दाढ़ी जो सफ़ेद थी वञे, दुनिया जी का ताक़त आहे जो उनखे मुस्तकिल तौर कारो करे सघे। रंग लॻाईंदो, 8 ॾींहं वध में वधि पाण सफ़ेद थी वेंदी। जॾहिं नओं वार उभड़ियो आहे, कंहिं साइंसदान में ताक़त के बुज़ुर्ग जे अंदरि उन ई अछे वार खे कारो करे ॾेखारे, कोन थींदो। अल्लाह असांखे अखियूं ॾिनियूं आहिनि ॾिसण जे लाइ, केॾियूं क़ीमती आहिनि। असांखे अहसासु कोन्हे जॾहिं इहे अखियूं वञनि थियूं। अहमियत पुछो नाबीने अंधे खां। बाज़ औक़ात एतिरे क़दर उनजी नज़र ख़राब थींदी आहे जो दुनिया जा डॉक्टर गॾिजी पवनि उनखे नज़र नथा ॾेई सघनि, नज़र नथा ॾेई सघनि। सिर्फ़ 3-4 साल पोइते हलो, जॾहिं कोरोना जो वायरस आम थियो, कोविड, तव्हांखे ख़बर आहे ही जेके वॾियूं वॾियूं हॉस्पिटल्स आहिनि, इन्हनि में ऑक्सीजन जी छा क़ीमत हुई, हिकिड़े सिलेंडर जी क़ीमत छा हुई। ऑक्सीजन मिली कोन थे पैसनि ॾियण जे बावजूद। पर कॾहिं रब जो शुक्र अदा करियो, अॼु कंहिंजी उमिरि 70 साल, कंहिंजी 50 साल, कंहिंजी 40 साल, कंहिंजी 30 साल, 24 कलाक में ख़बर केतिरा दफ़ा साह खणूं था। अल्लाह असां खां कॾहिं ऑक्सीजन जा पैसा वरिता, कॾहिं रब पैसा वरिता पाण खां। वही अंदाज़ो तो लॻायो केतिरियूं उन जूं नेमतूं आहिनि, केतिरा अहसान आहिनि। क़ुरान खोलियो, सूरह नहल 16 नंबर क़ुरान जी सूरत आहे। अल्लाह ताला असांखे कुछ निशानियूं ॿुधायूं आहिनि त इंसानो गौर कयो। फरमायाई व इन्न लकुम फिल अनआमिल इब्रह नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिल लबनन खालिसन साइगन लिशारिबीन। इंसानो तव्हांजे लाइ ढोरनि में बि जानवरनि में बि इबरत आहे। ये तव्हांजे घर में बकरी बीठी आहे न, ही ढगी बीठल आहे, मेह बीठल आहे, इन में बि इबरत आहे। असीं कॾहिं कॾहिं लंघूं था, को वॾो कारखानो ॾिसूं था, वात पटिजी वञे, मार हेड़ो वॾो कारखानो, यार इंसान हेड़ो वॾो कारखानो ठाहे छॾियो। अल्लाह जा बाला तुंहिंजे घर में कारखाना आहिनि, पर तो कॾहिं गौर कोन कयो आहे। जेकॾहिं माण्हू रोज़ का शइ ॾिसंदो आहे त उनजी अज़मत ज़हन में कोन वेंदी आहे। रोज़ानी ॾिसूं पिया न, तूं सोच, तूं बकरी खे खाराई छा थो, ढगी खे खाराई छा थो, केला पाण खाई खलू न जादो, अंब पाण वापराई खलू बकरी जादो, गांव न जादो। हर सुठी शइ पाण वापराईंदो वञी, जेका ख़राब सम्झी उनजे साम्हूं उछलाईंदो वञी, उहे बकरियूं, उहे जानवर, उहे शयूं खाई तोखे वापसी में निबार निज मज़ेदार लज़ीज़ खीर ॾी। पर फरमाई दे केर थो, प्यारे केर थो, नुस्कीकुम, असीं प्यारियूं था। इन लफ़्ज़नि ते गौर करियो, असां तव्हांखे प्यारियूं था। ऐं डॉक्टर आहे, मूंखे ॼाण आहे शइ जी वधीक। अल्लाह ॾे पनाह, जेकॾहिं तव्हांखे ही खाधे जी नाली जो कैंसर थी वञे, बाज़ औक़ात पाणी जो फुड़ो हेठि कोन लहंदो, फुड़ो हेठि कोन लहंदो आहे, मानी त परे जी ॻाल्हि आहे। मसनूई तरीक़े सां डॉक्टर नलियूं लॻाए तव्हांखे ग़िज़ा फ़राहम कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, निड़ी तव्हांजी सही आहे, गुर्दा फेल थी विया। अॼुकल्ह त आम आहे, गुर्दा फेल थिया, तव्हांजी यूरिया वधी वई, सीरम क्रेटिनिन, ऐं पोइ छा थींदो, अव्वल त दिलि चाहींदी कोन खाधे ते, पर जेकॾहिं खाईंदो उल्टी करे पाए।
उल्टी करे ॿाहिरि करे कढी छॾींदो। फरमाई असां तव्हांखे इहो खीर पियारियूं था, हिकिड़े पासे छेण आहे, ॿिए पासे रत आहे, छेण जी बदबू कोन्हे, रत जी काराण कोन्हे। अल्लाह फरमाए थो उन जे विचां असीं तव्हांखे ख़ालिस निबार वणंदड़ ख़ुशि ज़ाइका खीर पियारियूं। कॾहिं असां गौर कयोसीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ईंदा हुआ मानी खाइण जे लाइ, मानी खाई उते वेठल हूंदा हुआ ऐं हिकिड़ी दुआ पढ़ंदा हुआ, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतअमनी हाज़ा व रज़क़नी मिन गैरि हौलिन वला कुव्वतिन। उन रब जी हम्द वाखोर जे मूंखे खाधो खारायो, उन जी तौफ़ीक़ खां सवाइ, ताक़त खां सवाइ, ऐं खाइण वारो कोन हुअसि। अल्लाह जो प्यारो पैगंबर पियो चवे, के खारायो? अल्लाह खारायो। तंहिंजे करे आउं चवंदो अल्लाह जा बानो, घर में जेकॾहिं चटणी मिले, लस्सी मिले, दही सां मानी खाइणी पवे, कॾहिं ना शुक्रा न थियो, कॾहिं घरवारी ते न कावड़जो, रब खाराए पियो। अल्लाह जो कसम, जॾहिं खाइण बंदि कयाई तव्हीं दुनिया जी बहितरीन चीज़, बहितरीन शइ बि खाई कोन सघो। केतिरा माण्हू आहिनि अरबपति आहिनि, पर डॉक्टरनि पाबंदी लॻाए छॾी, सणबी शइ कोन्हे खाइणी, लूण वारी कोन्हे खाइणी, मिठी शइ कोन्हे खाइणी। अरबपति लेकिन ॾिसो त दही सां लस्सी सां मानी खाइनि पिया, सब्जी ऐं दाल सां। रब कोन थो कराए। अल्लाह जो नबी अल्लाह जी हमद बयान कंदो त उन रब जी हमद वाखाण, जे मूंखे खाधो खारायो। खोलियो क़ुरान मजीद, ही माखी जी मख, हींअर बि सीज़न आहे। अल्लाह अकबर करे सोचियो त कीअं माखी तव्हांखे मिले थी। साइंसदान तहक़ीक़ कई आहे त अधु किलो माखी जो इन जे लाइ ही जेका माखी जी मख लखे गुलनि जो रस चूसे थी। हेतिरी नंढड़ी मख, नंढड़ी हिकिड़ी मख तव्हां ॾिसो। ही ॿियूं मखियूं बि आहिनि, जेकॾहिं हुन जे पेट मां का शइ निकिरे पाण नफ़रत कंदा आहियूं, खाधे में किरी पवे, खाइण लाइ तयारु कोन्हे। पर ही बि मख, उन जे पेट में जेका शइ निकिरे थी, दुनिया जो हर माण्हू चाहे थो त इहा शइ मूंखे मिली वञे, ऐं खायां, हज़ारे रुपया ॾेई ख़ालिस माखी वठनि था। इहो फ़र्क़ु कंहिं रखियो ख़बर अथव? माण्हू चवनि था त काइनात ओचितो पैदा थी वई, ऐं चवां थो ओचितो के शयूं पैदा थींदियूं आहिनि, उन्हनि में कॾहिं डिज़ाइन कोन हूंदो आहे, कॾहिं नज़म कोन हूंदो आहे, उहे शयूं डिसऑर्डर में हूंदियूं आहिनि। डिसऑर्डर में ऑर्डर कोन हूंदो आहे। ऐं मिसाल इन माखी जी मख मञा ॾियां, ऐं क़ुरान जी सदाकत, सूरह नहल 16 नंबर क़ुरान जी सूरत आहे, ऐं उन जो नालो बि नहल आहे। नहल माना अरबी में चइबो आहे माखी जी मख खे। अल्लाह ताला फरमाए थो, औहा रब्बुका इलन नहल अनित्तखिज़ी मिनल जिबालि बुयूतन व मिनश शजरि व मिम्मा यारिशून सुम्मा कुली मिन कुल्लि समराति फस्लुकी सुबुल रब्बिका ज़ुलुला यख़रुजु मिन बुतूनिहा शराबुन मुख़्तलिफुन अलवानु फ़ीहि शिफ़ाउन लिन्नास। अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह माखी जी मख ॾांहुं वही कई, उनजे दिमाग़ में ॻाल्हि विधाई, पंहिंजो मानारो ठाहे जबलनि में, वणनि में, छितियुनि में, ऐं फरमाई अल्लाह जे रस्तनि में हलंदी वञ, हर क़िस्म जे गुलनि जो रस चूसींदी वञ। अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह फरमाए थो, उनजे पेट मञां अहिड़ी शइ निकिरे थी जंहिंजा रंग अलॻि अलॻि आहिनि, का अछे रंग जी, का ॻाढ़े रंग जी, का हेॾे रंग जी। पर फरमाई उन जे अंदरि माण्हू लाइ शिफ़ा आहे, फ़ीहि शिफ़ाउन लिन्नास। हाणे तव्हां ॾिसो अल्लाह जी अज़मत, क़ुरान जी अज़मत ॾिसो। अॼु साइंस साबित कयो आहे त रस चूसण जो कमु मादी मख कंदी आहे। नर हॾ हराम रुगो वेठो हूंदो आहे, नर हॾ हराम रुगो मानारे में वेठो हूंदो आहे, त कहिड़ो कमु कोन कंदो आहे, महिनत मादी कंदी आहे, रस मादी चूसींदी आहे। ऐं क़ुरान जी अज़मत ॾिसो, जिन खे अरबी ज़बान जी ॼाण आहे, जेके सीगा अल्लाह ताला इस्तेमाल कया आहिनि, से मुअन्नस जा आहिनि। इत्तखिज़ी फस्लुकी कुली, खाईंदी वञ, हलंदी वञ, इहे सीगा मुअन्नस जा आहिनि। क़ुरान 1400 साल अॻु में ॿुधायो त रस चूसण जो कमु मादी कंदी आहे, नर कोन कंदो। ऐं पुछां थो, उन दौर में
अल्लाह के प्यारे पैगंबर के शइ कंहिं ॿुधाई? जेके माण्हू चवनि था त क़ुरान नऊज़ बिल्लाह अल्लाह जे नबी जो ठाहियल आहे, बदबख्त चवनि था उन्हनि खां पुछो 1400 साल अॻु में कंहिंखे ख़बर हुई थी उहो कम मादी कंदी आहे, नर कोन कंदो आहे। अञा ॿियो दलील अल्लाह जी अज़मत जो, पाण खाधो खाईंदा आहियूं, हिकिड़ो मैदो आहे, मैदे में खाधो पचंदो, हज़म थींदो, अंडनि मज़ा निकिरी बाद में गंदगी जी सूरत में जिस्म मज़ा ॿाहिरि निकिरी वेंदो। इहा बि अल्लाह जी महिरबानी आहे, इहा बि अल्लाह जी महिरबानी आहे त जेकी कुछ खाऊं था वरी हज़म थी जिस्म मज़ा गिरफ्ती ऐं गंदगी सूरत में ॿाहिरि निकिरियो वञे। पुछो उन्हनि माण्हुनि खां, छो त आऊं मेडिकल डॉक्टर आहियां, मूंखे ख़बर आहे जॾहिं वॾे अंडे जो कैंसर थींदो अल्लाह जे पनाह, त पोइ हालत छा थींदी आहे ख़बर अथव? काकूस जो रस्तो बंदि थी वेंदो आहे, क़ज़ाए हाजत माण्हू करे कोन सघंदो आहे। हाणे मूंखे ॿुधायो, जेकॾहिं मानी खाए थो, खाधो किथां ईंदो? छा उन मरीज़ जी हालत हूंदी जो जिस्म में खाधो मौजूदु आहे, ॿाहिरि नथो निकिरे? तंहिं जेकर अल्लाह जो प्यारो पैगंबर जॾहिं क़ज़ाए हाजत करे ॿाहिरि निकिरंदा हुआ, फरमाईंदा गुफ़रानक, ऐं मुंहिंजा रब तोखां मग़फ़िरत तलब कयां थो। इहा अल्लाह जी महिरबानी आहे। असां मरीज़ ॾिठा जिन जो वॾो आंडो बंदि थी वियो कैंसर जे करे, पोइ डॉक्टर छा कंदा आहिनि? कोलोस्टॉमी कंदा आहिनि, ऑपरेशन, ऐं साइड खां सुराख़ करे उन आंडे जो मुंहुं उन पासे फेरींदा आहिनि, उतां गंदगी निकिरंदी आहे, थेलियूं लॻाईंदा आहिनि। उन मरीज़ जी अहिड़ी हालत हूंदी आहे वीचारे जी, बदबू जा बबका हूंदा। कोई सोचो सी छा उनजी हालत हूंदी जो गंदगी थेली में गॾु थिए, डेली साफ़ कयो वञे। माइट में वेचारा बाज़ औक़ात बेवार थी पवंदा आहिनि, गंदगी खे साफ़ करे। वही सोचो अल्लाह जी केॾी महिरबानी आहे, इहे शयूं वापरायूं था, वरी जिस्म मज़ा ॿाहिरि निकिरी वञनि थियूं। अल्लाह ताला छा फरमायो त इन जी जेका माखी जी मख जो ज़िक्र कंदे साइंस चवे थी इन जा 2 मैदा आहिनि। इन जा घणा मैदा आहिनि? 2 मैदा आहिनि, पाण जो हिकिड़ो आहे। हाणे जॾहिं माखी जी मख पाण लाइ खाधो खाईंदी आहे, उहो अलॻि मैदे में, उतां गंदगी जी सूरत में उहा शइ ॿाहिरि निकिरी वेंदी आहे। पर जॾहिं गुलनि जो रस चूसींदी आहे, अलॻि मैदे में। हाणे मूंखे ॿुधायो, जेके चवनि था दुनिया ओचितो पैदा थी वई आहे, को ख़ालिक न आहे, माखी जी मख में इहो एहतमाम कंहिं कयो? इहो इंतज़ाम कंहिं कयो? असांजे अंदरि हिकिड़ो मैदो, माखी जी मख में 2 मैदा। अल्लाह अकबर, एहसान त ॾिसो। हाणे रब छा थो चाहे त मुंहिंजी ख़ालिस इबादत कयो, मुंहिंजी इबादत में कंहिंखे बि शरीक न करियो। कुरान में अल्लाह ताला सूरह निसा, कुरान जी खोले पढ़ो, 4 नंबर सूरत, रब्बुल आलमीन हिकिड़ी आयत 2 दफ़ा आंदी आहे। पोयां लफ़्ज़ थोरा अलॻि आहिनि, पर शुरूआती लफ़्ज़ साॻिया आहिनि। ऐं पढ़ंदो हला, इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। फरमाए बेशक अल्लाह उनखे कॾहिं माफ़ नथो करे जेको अल्लाह सां शिरक करे। उनखां सवाइ जंहिंखे घुरे उनखे माफ़ करे छॾे, पर मुशरिक खे, शिरक करण वारे खे कॾहिं कोन बख़्शे। सोचो केॾो वॾो गुनाह आहे जो इन लाइ माफ़ी कोन्हे। ज़ानी आहे, शराबी आहे, व्याजखोर आहे, चोर आहे, कातिल आहे, ठीकु आहे, तौबा बि कोन कयई, मरी वियो, पर वो मुशरिक कोन्हे। रब चाहे सभु गुनाह माफ़ करे जन्नत में दाख़िला ॾेई छॾे, उनखां को पुछण वारो कोन्हे। पर जेकॾहिं सभु नेकियूं करे पर शिरक जो इर्तिकाब कंदो, अल्लाह फरमाए थो उन ते जन्नत हराम आहे। सूरह माइदा फरमाए, इन्नहु मन युशरिक बिल्लाह फक़द हरम अल्लाहु अलैहिल जन्नह व मावाहु अन्नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। जे अल्लाह सां कंहिंखे शरीक कयो, रब ने ते जन्नत खे हराम करार ॾेई छॾियो आहे, उनजो ठिकाणो जहन्नम। कुरान जी 6 नंबर सूरत आहे सूरह अनाम। अनाम सूरत करे पढ़ो। अल्लाह हिकु जाइ ते 18 नबियुनि जा नाला वरिता आहिनि। घणनि नबियुनि जा? 18 नबियुनि जा। ऐं मालूमात ख़ातिर ॿुधाईंदो हलां त कुरान में टोटल नाला पैगंबरनि जा 25 आया आहिनि।
वो तो बेशुमार पैगंबर आया, अल्लाह फरमाए तो हर कौम में पैगंबर आए, पर नाला पंजवी है कुरान में, उन्होंने बचा अरड़ा नाला हिक जायते आया, हिक जायते रब्बुल आलमीन अरड़ा नाला वरताए। ऐ को छा फरमाई, वलो अशरकू लहबित अनहुम मा कानू यामलून। अल्लाह अकबर। कई कुरान ते पढ़ो, अल्लाह ताला फरमाए तो जेकॾहिं ये पैगंबर भी शिरक कना इन्हनि जा अमल तबाह बर्बाद थी वञे। पैगंबर भी जेकॾहिं शिरक कना, हालांकि पैगंबर शिरक कोन कंदो आहे, अल्लाह ॿुधाइण चाहे थो ही एॾो वॾो गुनाह आहे जो जेकॾहिं बिल फर्ज़ पैगंबर खां थिए उन जा अमल बर्बाद थी वेंदा त सोचो तव्हां जा मुंहिंजा रहंदा। पर अॼु असांजे मुआशरे में केतिरा शिरक जा ज़रिया आहिनि। माण्हू अल्लाह के चरे गैरुल्लाह खां दुआ घुरनि था, दुआ इबादत आहे। फरमाए उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां दुआ घुरो आऊं तव्हांजो दुआ क़बूल कंदुसि। पूरे कुरान में अल्लाह किथे कोन चयो आहे त मूंखां सवाइ के ॿिए खां दुआ घुरो, आहे कुरान में किथे? भला पैगंबर ते मुसीबतूं आयूं कंहिंखां दुआ घुरियूं? असांजे लाइ नमूनो पैगंबर आहिनि न, असांजे लाइ नमूनो पैगंबर आहिनि। औलाद न पियो थिए, खोलियो कुरान मजीद, ॾिसो ज़करिया अलैहिस्सलाम कंहिंखां दुआ घुरी, पुट कोन ॼावा, पोड़ो थी चुको आहे, ज़ाल संडा, ॿार ॼण जे लाइक़ कोन्हे, अल्लाह खां दुआ घुरे थो। सूरह मरियम जे अंदर रब इन्नी वहनल अज़्म मिन्नी वश्तल रासु शैबन वलम अकुम बिदुआइक रब शकीया। चवे तो ऐ मुंहिंजा रब, मुंहिंजा हॾड़ा कमज़ोर थी चुका, मथे जा वार छा थी चुका, ऐं मुंहिंजा परवरदिगार तोखां दुआ घुरी कॾहिं खाने हथे कोन वियो आहियां, मायूस कोन थियो आहियां, मुंहिंजा रब मूंखे पुट अता फरमाए। ज़करिया अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम खां दुआ कोन घुरी, नूह अलैहिस्सलाम खां दुआ कोन घुरी, हालांकि अॻ में गुज़री चुका हुआ। कंहिंखां दुआ घुरे थो? अल्लाह खां। ऐं क़ुरान खोले ॾिसो, रब्बुल आलमीन पीढ़ी में ज़करिया अलैहिस्सलाम खे पुट ॾिनो या कोन ॾिनो? या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलाम निस्मुहु यहया, ऐ ज़करिया असीं तोखे बिशारत ॾियूं था पुट जी, नालो पाण रखूं था, नालो हुनजो हूंदो यहया। रब्बुल आलमीन पुट ॾिनो। असां लाइ मिसाल आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो कुरान मजीद जे अंदर अल्लाह ताला असांखे मिसाल सम्झायो आहे। बीमार माण्हू थी पवे, बीमार थिए कंहिंखां दुआ घुरे, बीमार थी पवे दुआ कंहिंखां घुरे, ऐं केरु आहे जेको बीमारी खे दूर करण वारो आहे? बीमारी खे दूर उहो कंदो जेको खुद कॾहिं बीमार न थी। अल्लाह खे नऊज़ बिल्लाह बीमारी लॻी सघे थी? पैगंबर ते बीमारियूं आयूं, पाण सगुरा वफ़ात कनि था, आख़िरी 15 ॾींहं तकलीफ़ में रहिया। अयूब अलैहिस्सलाम खे बीमारियूं लॻी वई, पोइ रब खां दुआ घुरियाई, अन्नी मस्सन यज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन, ऐं मुंहिंजा रब मूंखे तकलीफ़ पए थी आहे, मुसीबत पए थी आहे, बीमारियूं लॻियूं आहिनि, मुंहिंजा रब सभ खां वधीक रहम करण वारो तूं आहीं। अल्लाह दुआ क़बूल कई याह्या अलैहिस्सलाम जी, बीमारियूं दूर करे छॾियूं। मिसाल आहे। यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में आहे, सूरह अंबिया खोलियो, अल्लाह ताला जो हुक्म हो त यूनुस पंहिंजी कौम में तबलीग कर। यूनुस अलैहिस्सलाम तबलीग कंदो रहियो, कौम कोन मञियो, हक़ क़बूल कोन कयो। यूनुस अलैहिस्सलाम पैगंबर आहे, पर हिकिड़ी लफ़्ज़िश थी वई, कहिड़ी? अल्लाह जे हुक्म जो इंतज़ार करण खां सवाइ ॻोठ खे कौम खे छॾे वियो आहे। अल्लाह ताला जो हुक्म जो इंतज़ार कोन कयाई। रब्बुल आलमीन इन ॻाल्हि ते नाराज़ थियो, कोठा निकितो, ॿेड़ी ते चढ़ियो, अल्लाह जी कुदरत, तूफ़ान अची वियो। हाणे हलाइण वारे अल्लाह मशवरो ॾिनो अथव, ॿेड़ी जो वज़न घटायो वरना ॿेड़ी ॿुॾी वेंदी। हाणे वञे केरु दरिया में, समुंड में वञे केरु? पुखा विधा विया, पुखे में नालो निकितो यूनुस अलैहिस्सलाम। यूनुस अलैहिस्सलाम समझी वियो त अल्लाह जी आज़माइश अची वई, मूं इंतज़ार कोन कयो, रब जे हुक्म जो ॻोठ मां निकिरी वियसि, अल्लाह जी आज़माइश पक थी चुकी, पाण समुंड में टुपी वियो। ऐं पोइ ख़बर केॾां वियो? वॾी मच्छी जे पेट में। अॼु बि दुनिया जे अंदर सभ खां वॾो जानदार बिलू वेल मच्छी आहे। वेल मच्छी हिन वक़्तु दुनिया जे अंदर सभ खां वॾो जानदार बिलू वेल आहे। ऐं
अल्लाह जी अज़मत ॾिसो, रोज़ाने मण न टननि जे हिसाब सां उनखे ग़िज़ा खपे। केरु थो पूरो करे? वो सिंधी में चवंदा आहिनि, हाथी खे मण कीड़ी खे कण केरु थो ॾे? रब्बुल आलमीन। टननि जे हिसाब सां या बिलू वेल उनखे मच्छू घुर्जनि, ग़िज़ा घुर्जे, अल्लाह उनजी ग़िज़ा उनखे उते अता करे। भई अंदाज़ो त लॻायो, टननि जे हिसाब सां। कॾहिं नेट ते वञी तहक़ीक़ करियो, बिलू वेल जी रोज़ाने ग़िज़ा केतिरी आहे। ही यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में पइजी वियो। अल्लाहु अकबर। अंदर पए थो, ॾिसे त ऊंधा लॻी पई आहे। राति जी ऊंधा, पाणी जी ऊंधा, मच्छी जे पेट जी ऊंधा। अल्लाह ताला फरमाए थो, फनादा फी ज़ुलुमात। यूनुस अलैहिस्सलाम असांखे ऊंधाइनि में सॾियो, ऊंधाइनि में पुकारियो। हिकिड़ी ऊंधा न, टे ऊंधाइयूं। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिन ज़ालिमीन। ऐ अल्लाह, तुंहिंजो को शरीक न आहे, तुंहिंजी ज़ात पाक आहे, हर ऐब खां मूं पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो। अल्लाह जॻह इक़रार कया। रब्बुल आलमीन मच्छी खे हुक्म कयो, मच्छी यूनुस अलैहिस्सलाम खे ॿाहिरि कढी छॾियो। पर उते छा फरमायाई? क़ुरान मजीद जे अंदरि इहो जुमिलो ॿुधंदा रहो, क़ुरान जी आयत ॿुधंदा रहो। फरमाई, फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बतनिही इला यौम युबअसून। जे कॾहिं यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में मूंखे न पुकारे हा, अल्लाह खे न पुकारे हा, क़यामत ते ॾींहं ताईं मच्छी जे पेट में रहे। क़यामत ते ॾींहं ताईं मच्छी जे पेट में रहे हा। जेकॾहिं मूंखे न सॾे हा, या मुंहिंजे रब जी ताक़त, हू चाहे थो दुआ बानू अल्लाह खां घुरे। ॾिसो, जंग खंदक लॻी 5 हिजरी में, 5 हिजरी में जंग खंदक लॻी। काफ़िर छा था कनि? मदीने जो घेरो करे आया। मदीने जो घेरो थी चुको, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा अंदर हुजनि। हाणे जेकॾहिं घेरो थी वञे, खाधो पीतो ग़िज़ा किथां अचे? भई तव्हांखे दुश्मन घेरो करे चुको आहे, केॾांहुं वेंदा? हदीस लफ़्ज़न अबू दाऊद जा, कानन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा हज़बहु अमरुन सल्ला। पाण सगोरनि खे जॾहिं बि का परेशानी लाहक थींदी हुई त निमाज़ पढ़ंदा हुआ। मुसलमानों गौर करियो, अल्लाह जे रसूल जी सीरत खे अपनायो। बीमारी आहे, नमाज़ पढ़ो। रोज़गार लाइ नमाज़ पढ़ी अल्लाह खां दुआ करो। औलाद लाइ नमाज़ पढ़ी अल्लाह खां दुआ करो। घर में जहिड़ा फसाद आहिनि, सुकून न आहे, नमाज़ पढ़ी अल्लाह खां दुआ करो। अल्लाह जे नबी दुआ घुरी ऐं पोइ अल्लाह मदद कीअं कई? पर उन खां अॻु में क़ुरान जी आयत पढ़ी ॿुधाइण चाहियां थो, सूरह अहज़ाब जी। अल्लाह ताला फरमाए थो, बज़ बलग, फरमाई वज़ागतिल अबसार वज़ागतिल अबसार व बलगतिल कुलूबुल हनाजिर। मुसलमानों, वो वक्त याद करियो जॾहिं तव्हां जूं अखियूं फिरी वयूं, छो त एतिरी हालत ख़राब आहे, दुश्मन घेरो करे चुको आहे, ऐं तव्हां जूं दिलियूं निड़गट खे पइतियूं। ये क़ुरान जी आयत आहे। तव्हां जूं दिलियूं निड़गट खे पइतियूं। जॾहिं माण्हू परेशान थींदो आहे, महसूस कंदो आहे दिलि मुंहिंजी निकिरे पई, दिलियूं निड़गट खे पइतियूं, अखियूं तव्हां जूं फिरी वयूं। उन टाइम ते रब्बुल आलमीन तव्हांजी मदद कई। हालांकि मुसलमाननि सां गॾु केरु आहे? अल्लाह जो प्यारो पैगंबर अबू बकर सिद्दीक, उमर बिन ख़त्ताब, अली बिन अबी तालिब, उस्मान बिन अफ़्फ़ान, वड़ा वड़ा साहब आए। पर मुसलमान परेशान है। मदद किथां अचे? ऐं मदद अल्लाह मोकिली। कुरान में खोले ॾिसो, अल्लाह ताला तेज हवा मोकिली। उन तेज हवा छा कयो? सही बुखारी जी रवायत आहे, उन जा जेके जानवर हुआ, उठ हुआ, उन जा किला ज़मीन मां निकिरी विया। जानवर छड़ाए भॼी विया। टांडो बाहि जेका उन्हनि ॿारी हुई, काठियूं उॾामी वयूं, हंडियूं उॾामी वयूं, ढेगड़ा उॾामी विया। दुश्मन तितर बितर थी वियो। 1 महीने ताईं जेके घेरो करे वेठल हुआ, चंद मिंटनि जे अंदरि तबाह बर्बाद थी वई। मदद के कई मुंहिंजे परवरदिगार अल्लाह। जंग बदर में सॼी राति पाण सगोरा रहंदा रहिया। सुबुह जो जंग लॻण वारी आहे, सॼी राति रोअण पिया, अल्लाह खां दुआ पिया कयो। कंहिंखां? परवरदिगार खां। ऐं सुबुह जो रब मदद कीअं कई? 2 तरीक़नि सां। अल्लाह चाहे जीअं मदद करे। हिकिड़ो, बरसात वसी। बरसात मुसलमाननि खे फ़ाइदो पहुचायो, काफ़िरनि खे नुक़सान। ॾिसो, हिकिड़ी बरसात आहे,
मुसलमाननि जे लाइ रहमत, हुननि जे लाइ ज़हमत। मुसलमाननि जे रहमत कीअं थी जो जिते बरसात वसी ज़मीन ॼमी वई, मज़बूत थी वई, मुसलमान ॼमी बि रहिया। ऐं काफ़िरनि वारे पासे ज़मीन तिरकण मन थी, काफ़िर तिरकण पिया। हिकिड़ी बरसात काफ़िरनि लाइ नुक़सानकार, मुसलमाननि जे लाइ मुफ़ीद ऐं फ़ाइदेमंद। ऐं ॿियो मदद जो तरीक़ो कहिड़ो? सहाबा चवनि था असांखे इन ई दौरान थोरी देर जे लाइ निंड अची वई, ओझराणी, झूठो, पिनकी, झूठो तव्हां ख़बर अची वञे, निंड थोरी देर जे लाइ इंसान खे ईंदी आहे, माण्हू फ्रेश थी वेंदो आहे। हीअ हदीस आहे, क़ुरान में बि ज़िक्र अल्लाह ताला फरमायो आहे। थोरी देर जे लाइ मुसलमाननि खे झूठो अची वियो, ताक़त थी वई, बदन फ्रेश थी वियो, ऐं काफ़िरनि खे उन्हनि तितर बितर करे छॾियो। बरसात सां मदद, निंड सां मदद, जंग खंदक में हवा सां मदद, अल्लाह जीअं चाहे थी करे। अल्लाह अकबर। हाणे उहो रब चाहे थो त उन खां तव्हीं घुरो, उन जे आॾो झुको। ही जेका पेशानी आहे न, अल्लाह जे आॾो झुके, मखलूक जे आॾो न। तव्हां क़ुरान जो मिसाल ॿुधायां, सुलेमान अलैहिस्सलाम उहो पैगंबर आहे जेको जीतनि जूं, पखियुनि जूं, जानवरनि जूं ॿोलियूं सम्झंदो। सूरह नमल खोलियो, 27 नंबर क़ुरान जी सूरत। हिकिड़े ॾींहुं हाज़िरी लॻाए पियो, जिन बि कंट्रोल में हो, जिन बि कंट्रोल में आहे। हाज़िरी लॻाईंदे सुलेमान अलैहिस्सलाम चयो हुदूद खे आउं कोन थो ॾिसां, नंढड़ो पखी आहे हुदूद, ग़ाइब आहे। ग़ाइब हुजण जो दलील पेश करे वरना उनखे ज़बह कंदुसि, कोई छॾींदुसि, बिना इजाज़त केॾांहुं बि वञियो आहे। हिते हिकिड़ो दलील आहे, ॾिसो सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे, पर ख़बर कोन्हे त हुदूद आहे किथे। तेसि ताईं हुदूद अची नथो। क़ुरान खोले छा थो चवे? अहत्तु बेमालन तोहित बई, अहत्तु बेमालन तोहित बई। ऐं सुलेमान ऐं अहिड़ो माना ख़बर खणी आयो आहे, अहिड़ी ख़बर आंदी अथमि जंहिंजी तोखे ख़बर कोन्हे, अहिड़ी ख़बर खणी आयो आहे जंहिंजी तोखे ख़बर कोन्हे। लॻायो फतवा पखी ते, चवे पियो सुलेमान अलैहिस्सलाम खे तोखे ख़बर कोन्हे, मूंखे ख़बर आहे। कहिड़ी ख़बर? हिकिड़ी क़ौम ॾिसी आयो आहियां जिते औरत हुक्मरानी करे पई, ऐं उहा क़ौम अल्लाह खे छॾे सिज खे सजदो करे पई, रब खे छॾे सिज खे सजदो करे पई, ऐं औरत हुक्मरान आहे। जंहिंजी तोखे ख़बर कोन्हे उहा ख़बर तुंहिंजे आॾो आंदी अथई। अल्लाह अकबर। ॾिसो ही नंढड़ो पखी, रब केॾो हुनखे माना सम्झ ॾिनी आहे, अल्लाह खां सवाइ कंहिंखे सजदो नाहे करणो, हराम आहे, शिरक आहे। अल्लाह जे नबी फरमायो हाणे हिन उम्मत में ताज़ीम जो सजदो हराम आहे, अॻिन उम्मतनि में हो, हाणे कोन्हे, हराम आहे। इबादत जे लिहाज़ खां उहो सजदो शिरक आहे, कुफर आहे। छो त ही पेशानी जेका आहे इंसान जे जिस्म जो सभ खां आला हिस्सो आहे। जेकॾहिं तव्हां मथो कपे छॾियो इंसान ख़तम, बांह कटिजी वई तॾहिं बि इंसान आहे, टंग कटिजी वई तॾहिं बि इंसान आहे, सिसी लाए छॾियो इंसान बचंदो। इन चेहरे ते पेशानी रब जे साम्हूं झुकण घुरिजे के ॿिए जे आॾो न। अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान मजीद के अंदर, या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। करे क़ुरान ते माण्हू गौर त करे, ऐं इंसानो तव्हीं सभु अल्लाह जे आॾो मोहताज आहियो। हिकिड़ो अल्लाह बेपरवाह आहे, सभु तव्हीं मोहताज आहियो। ऐं पाण मोहताज आहियूं न। हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो जेको मानी न खाईंदो हुजे। मानी खाइण मोहताजी निशानी आहे, मोहताजी जी निशानी आहे। हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो जेको क़ज़ाए हाजत लाइ जंग जे ख़्याल सां न वञे। हिकिड़ो माण्हू आहे जेको मानी खाईंदो जंग जे ख़्याल सां बि, या मोहताजी आहे। पर फरमाई वो हुव युतइमु वला युतम, अल्लाह सॼी काइनात खे खाराए थो, उनखे खाधे जी ज़रूरत न आहे, उनखे खाधे जी ज़रूरत न आहे, सॼी काइनात खे खाराए थो। असीं पंहिंजे रब खे सुञाणो ऐं शिरक जे कम खां बचूं।
अल्लाह जा बारो असीं तव्हांजा ख़ैर खा आहियूं। शिरक कंदे जेकॾहिं को माण्हू मरी वियो, यादि रखो उन जो अंजाम जहन्नम आहे, कॾहिं जन्नत में कोन वेंदो। क़ुरान जो आयतूं पढ़ी ॿुधायो, अल्लाह जे नबी जो फरमान आहे, ममात व यदऊ मिन दूनिल्लाह दख़ल अन्नार। जेको माण्हू इन हाल में मरी वियो जो अल्लाह खां सवाइ ॿिए खे पुकारींदो हो, जहन्नम में वेंदो। अॼु असां वटि केतिरियूं शिरक जूं हालतूं आहिनि, असांजो ईमान केतिरो कमज़ोर आहे। तव्हां ॾिसो भोपा अचनि था असां वटि, ख़ुसूसन भेनरूं ॿुधनि पयूं, केतिरे क़दुरु ईमान जी कमज़ोरी आहे। ताणी भोपो असांखे मुस्तक़बिल जी ख़बर ॿुधाईंदो। चोरी कंहिं कई आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ तावीज़ कंहिं कया आहिनि, हाणे असांखे भोपो ॿुधाईंदो। असांजे ईमान जी कमज़ोरी त ॾिसो। मूं कंहिं ज़माने में तकीर कंदे चयो न, जेकॾहिं इहे एतिरा पहुतल हुजनि हा त पुलिस स्टेशन ते SHO जे बजाए भोपो वेठल हुजे हा। छो तहक़ीक़ करियूं आहे, घुराए वठिणो भोपे खे, बाबा ॿुधाए क़त्ल कंहिं कयो आहे, ॿुधाए चोरी कंहिं कई आहे, पकड़ियूंसीं, छाजे लाइ तहक़ीक़ करियूं आहे। अल्लाह अकबर, जेके भोपे खे इहा ख़बर कोन्हे दीवार जे पुठियां छा पियो थिए, उहो तव्हांखे मुस्तक़बिल जो हाल ॿुधाईंदो। अल्लाह जे नबी जो फरमान आहे, सही मुस्लिम जी हदीस आहे, मामूली किताब जी न। पाण फरमाइनि था, मन अता अर्लाफन, जेको के भोपे वटि आयो फसालहु अन शयन, ऐं कंहिं शइ जे बारे में पुछाई, मुंहिंजी शादी कॾहिं थींदी, मूंखे रोज़गार कॾहिं मिलंदो, मुंहिंजी बीमारी कॾहिं दूर थींदी, मुंहिंजी विञायल शइ किथे आहे। पाण सुगरा फरमाए था, लम तुक़बल लहु सलातु अर्बईन लैलतन, अल्लाह 40 ॾींहं ताईं उनजी नमाज़ क़बूल नथो करे। 40 ॾींहं ताईं। ऐं इहे भोपा पाण पिलंदा वतन। तव्हां केतिरा मनूस हूंदा आहिनि, पाण पिलंदा वतन। उहे तव्हांखे वरी ॿुधाईंदा तव्हांजे मुस्तक़बिल जो हाल, रोज़ी जा दरवाज़ा खोलींदा जेके पाण पिलंदा वतन। बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो, हला इन में वॾा पढ़ियल लिखियल आम माण्हू न, वज़ीर आज़म सदर लेवल जहिड़ा माण्हू इन ई माना बदअक़ीदगी जो शिकार आहे। ऐं नाला कोन थो वठां, बाक़ाइदा अॼु ताईं वञनि था इन भोपनि वटि। कॾहिं इक़्तिदार मिलंदो, कॾहिं हुकूमत मिलंदी, साबिक़ वज़ीर आज़म में वेंदा हुआ, इन दौर जा वञनि था सदर वज़ीर आज़म लेवल जा माण्हू। मूंखे ॿुधायो न क़ौम जी इस्लाह कीअं थींदी जंहिंजा सदर वज़ीर आज़म एॾा जाहिल हुजनि। सुभाणे छा थींदो, अल्लाह खां सवाइ केरु नथो ॼाणे। सूरह लुक़मान आख़िरी रुकू, क़ुरान जी 31 नंबर सूरत, अल्लाह फरमाए थो 5 शयुनि जे बारे में, उन में हिकिड़ी शइ कहिड़ी आहे, सुभाणे छा थींदो रब खां सवाइ केरु नथो ॼाणे। भला थी सघे सुभाणे असां मां को मरी वञे, आहे कंहिंखे ख़बर? हाणे उहो दौर वियो हलियो, ऐं डॉक्टर आहियां, मूंखे ख़बर आहे नौजवान मरनि पिया। जो फेसबुक ते ॾिसो, सोशल मीडिया ते अक्सर मरण वारा 40 साल जो खपे, 40 साल जी उम्र बि कोन्हे। ख़बर पई हमरा खे ओचितो हार्ट अटैक वियो। कंहिंखे ख़बर आहे सुभाणे छा थींदो, सवाइ मुंहिंजे रब जे। वो आलिमुल ग़ैब आहे, का शइ उन खां निकल कोन्हे। क़ुरान फरमाई, वमा तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला यअलमुहा, हिकिड़ो पन बि वण जो किरे थो, अल्लाह उनखे बि ॼाणे। पर दुनिया में वण घणा आहिनि, ऐं सिर्फ़ु एतिरो चवां त ही वण जेको पाड़े में बीठो आहे, ही साम्हूं बीठल आहे, इन जा वण त पन मूंखे केरु ॻणे ॿुधाए। हिकिड़ो वण, दुनिया में अरबे खरबे वण आहिनि, उन में केतिरा पता ऐं पन हूंदा। रब फरमाए थो, हिकिड़ो पन बि किरे थो, अल्लाह खे उनजी बि ॼाण आहे, उनजो बि इल्मु आहे, उनजो बि इल्मु आहे। असां एतिरा कमज़ोर अक़ीदे जे लिहाज़ खां धागनि तावीज़नि जे पुठियां। अल्लाह जे नबी फरमाए, मन तअल्लक़ तमीमतन फ़क़द अशरक, जे तावीज़ ॿधो उन शिरक कयो। ऐं ख़ुदि तव्हां ॾिसो, जेके तावीज़ करण वारा, धागा पड़ी ॾियण वारा, मूंखे ख़बर आहे हार्ट अटैक थियनि थो, NICVT थो वञे थो सिधो। छो थो वञी? इलाज न करा, ख़बर पवे तोखे। माई जो ऑपरेशन डॉक्टर खां कराई, दिल जो दौरो पवे आगा खान में वञी, साउथ सिटी में वञी, याकत नेशनल में वञी, ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ पियो बनाई त तावीज़ धागे मथां माण्हू ठीकु थींदो। ये अमेरिकन यूरोपियंस पाण खां वधीक ॾटा ॿुटा आहे, एवरेज लाइफ में असां खां ज़्यादा आहे। के हिकिड़े खे धागो आहे, के हिकिड़े खे तावीज़ आहे। छा अल्लाह जे रसूल तावीज़ धागो सेखारियो? न, हा दवा जो हुक्म आहे।
दवा इस्तेमाल करो हुक्म पान सुगरा खुद फरमाइन था, लेकिन धागे तावीज़ जी का इजाजत कोने, बल्कि असां जूं भेनरूं ॿुधनि पयूं इहा शइ घणो करे औरतनि में ज़्यादा बोपन वटि वेंदियूं आहिनि, सस सां नाराज़गी हूंदी आहे, उन चवंदियूं आहिनि अहिड़ो को भला तावीज़ करे ॾे जो वारी सस या त मरी वञे, उफट मरी पवे, या मूंसां विढ़े न। के वरी नोह का हूंदी आहे उहा वेंदी आहे इन मुल्हे या भुपे वटि अहिड़ो को तावीज़ करे ॾे जो वारी सस ई मरी वञे। आहे न असांजे मुआशरे में आम आहे, तकरीबन आम आहे। वही सोचो ये धागा जेकॾहिं तावीज़ एतिरा पावरफुल हुजनि हा त अहिड़ा बि हुक्मरान आहिनि जिन खे माण्हू सॼो ॾींहुं पिठूं ॾींदा अञा वेठा आहिनि। नालो कोन थो वठां, सिंधी ॻाल्हि आहे, ॻाल्हि सिंधी आहे न। एतिरा पहुतल हुजनि हा त इहे जेके सॼो ॾींहुं जिन खे पिटियो पिया मरी वञनि हा, हितां धागो करियो मरी वञे हा, हितां तावीज़ करियो मरी वञे हा। अल्लाह जा माना ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में, ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे, के इंसान जे हथ में कोन्हे। दवा जो हुक्म आहे, लेकिन धागो ऐं तावीज़ ऐं डॉक्टर थी वियो आहियां, मूंखे यादि आहे ओपीडी जे अंदरि जे मरीज़ खे ॾिसंदो हुअसि त धागो बदल आहे या तावीज़ बदल आहे, उहो घणो करे नफ़्सियाती मरीज़ हो। सोचींदो धागो टुटंदो मरी पवंदो, धागो टुटो साह निकिरी वेंदो। अल्लाह जा बाना इन्हनि शयुनि मञा निकिरो। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद पंहिंजी घरवारी खे ॾिठो ज़ैनब खे त धागो ॿधो पियो आहे, तिरमिज़ी जी रिवायत आहे। धागे जे बारे पुछाई ज़ैनब छो ॿधो अथई? जी अख में सूर हो को, हिकिड़े यहूदी आलिम खां पढ़ाए ॿधम सूर छॾे वियो। कॾहिं कॾहिं ग़लति कमनि मां फ़ाइदो थी वेंदो, नुक़्तो यादि रखियो, कॾहिं कॾहिं गैर शरई कमनि मञा फ़ाइदो थी वेंदो आहे, पर इहो दलील न आहे त उहा शइ हलाल आहे। शराब में बि कुझु फ़ाइदा आहिनि, हलाल कोन थींदो, सूअर में बि फ़ाइदा आहिनि, हलाल कोन थींदो। त हिन धागो ॿधो यहूदी आलिम जो पढ़ियल अख जो सूर छॾे वियो, पर अब्दुल्लाह बिन मसूद ने ॻाल्हि खे तस्लीम कयो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, धागो पाण टोड़े परतियो चलाए। पोइ छा चयई? अंतुम आलु अब्दुल्लाह ला गनिया वली शिर्क, अब्दुल्लाह जी घरवारी तोखे शिर्क जी ज़रूरत कोन्हे। अब्दुल्लाह बिन मसूद धागे खे शिर्क चई, धागे खे शिर्क। अल्लाह जा बानो धागनि मां निकिरो, बीमारियां इलाज करायो। ये खुद धागनि करण वारा जेकॾहिं शुगर जा मरीज़ आहिनि डेली गोरियूं खाइनि था, रुगो हिकिड़ो ॾींहुं गोरी न खाइनि त ख़बर पइजी वञे। हाई ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि डेली टेबलेट वापराइनि था, ऐं अव्हां खे छॾाइनि पिया बीमारियूं धागनि तावीज़नि ते। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां अक़ीदे खां पोइ अमल जो वारो अचे थो। असांजूं भेनरूं ॿुधनि पयूं त अमल जे हवाले सां असांजे मुआशरे में तमामु घणियूं कमज़ोरियूं आहिनि, तमामु घणियूं कमज़ोरियूं आहिनि, ख़ुसूसन ख़वातीन जे अंदरि। ख़वातीन जे अंदरि तमामु घणियूं कमज़ोरियूं आहिनि, छो त घर जे अंदरि वेठियूं वांदियूं, घणो करे पोइ सिराए गिला गीबत जे, इल्ज़ाम तराशी जे, बहतान तराशी जे, घणो करे उन्हनि खे ॿियो टाइम कोन थो मिले। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, इब्न हिब्बान जी, सहाबा हिकु दफ़े वेठा आहिनि कचहरी में, चवंदा अल्लाह जा रसूल मदीने में हिकिड़ी औरत आहे, वॾी नेकोकार आहे, निमाज़ू रोज़ा ज़कात बि ॾींदी आहे, गैर अन्नहा तोज़ी जीरानहा बिलिसानिहा। और सां ॿुधिजो, औरतनि लाइ पाण लाइ आहे, पर पाड़ेसरियुनि खे ज़बान सां ईज़ाए थी। इस्लाम पाड़ेसरियुनि जो वॾो मक़ाम ॿुधायो, भले गैर मुस्लिम छो न हुजे, लेकिन पाड़ेसरी जो ख्याल करणो आहे। ज़बान सां ईज़ाए माना गारगंद करणु, खिल मस्करी करणु, बहतान हणणु, इल्ज़ाम तराशी करणु, मस्करियूं करणु, जो सभिनि जे अंदरि शामिल आहे। अल्लाह जा रसूल वरी नेकोकार आहे, पर पाड़ेसरियुनि खे ज़बान सां ईज़ाए थी। पाण फना इन्हा फिन्नार, ये औरत जहन्नम में। वरी साहबा जो अल्लाह जो नबी मदीने में ॿी औरत आहे, निमाज़ूं पढ़े थी पर तहज्जुद कोन थी पढ़े, ज़कात ॾींदी आहे, सदकात एतिरा कोन कंदी आहे, रमज़ान जा रोज़ा रखंदी आहे, नफ़ली रोज़ा कोन रखंदी आहे, पर पाड़ेसरियुनि खे ज़बान सां कोन थी ईज़ाए। पाण फना इन्हा फिल जन्नत, इहा औरत जन्नत में। वही सोचो पाड़े जो छा हक़ आहे? ज़बान सां ईज़ाइण बि वॾो गुनाह आहे। अल्लाह जे नबी जी ख़िदमत में हिकिड़ो यहूदी छोकिरो ईंदो, सही बुखारी जी हदीस, मामूली किताब जी बि न, अची मजलिस में वेंदो ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ, कुझु ॾींहुं नज़र कोन आयो। 500 सहाबा खां पुछो,
यहूदी छोकरो नजर कोन पियो अचे कि अल्लाह जो रसूल बीमार है, पाण फरमाईंदा मूंखे वठी हलो। अल्लाह अकबर, रहमतुल लिल आलमीन, इमामुल अंबिया, सैयदुल मुरसलीन, गैर मुस्लिम यहूदी छोकरो बीमार है, घर तबियत पुछण वञनि था, घर विया, छोकरो बिस्तरे ते लेटियल आहे, सेरांदी खां वञी बीठा, तबियत पुछनि था, तबियत पुछी पोइ दीन जी दावत पेश कंदा। पाण फरमाईंदा अस्लिम तस्लम, छोकरा इस्लाम कबूल कर, अल्लाह जे अज़ाब खां बची वेंदे। छोकरी इहा ॻाल्हि ॿुधी, पीउ बि सेरांदी बीठो आहे, पंहिंजे पीउ ॾांहुं मोह मथे खणी निहारे थो त बाबा छा थो चवे। यहूदी बि को चङो माण्हू चयाई अते अबुल कासिम, ऐं पुट अबुल कासिम जो चयो वञ, इताअत कर। छोकिरे जो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, कलमो भरे मुसलमान थियो। ऐं चवंदो आहियां असां जहिड़ो को माण्हू हुजे हा पंहिंजो पाण खे पढ़ाया त ॾिसो मुंहिंजी तबलीग जे करे फलाणो यहूदी मुसलमान थी वियो, पाण सबोरा घर खां ॿाहिरि निकिरनि था, पंहिंजी तारीफ़ कोन था कनि। पाण फरमाईंदा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अनक़ज़हु मिनन नार, उन रब जी हम्द जंहिं छोकिरे खे जहन्नम जी बाहि खां बचाए वरितो। अल्लाह जी हम्द कनि था, पंहिंजो पाण खे पढ़ाइनि कोन था। रब्बुल आलमीन जी हम्द जंहिं छोकिरे खे जहन्नम जी बाहि खां बचाए वरितो। हुस्न अखलाक जे करे हिकिड़ो पाड़ेसरी छोकिरो यहूदी मुसलमान थी वियो। अॼु असांखे बि अपनाइणु घुरिजे। ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां, औरतुनि जे हवाले सां वॾो ख़तरनाक हिन दौर जो माना मुआशरती मसइलो आहे। असांजी भेनरूं ॿुधनि पयूं, यादि रखनि इस्लाम चवे थो निकाह तॾहिं सही थींदो जॾहिं छोकिरी बि राज़ी हुजे, उनजो वली बि राज़ी हुजे। इस्लाम दीन एतदाल आहे, सभु इख्तियार पीउ वटि बि कोन्हे, जो छोकिरी नौज़बिल्ला बकरी कोन्हे जो कन मां झले त बि कंहिंजे हवाले करे छॾियो। सभु इख्तियार छोकिरी वटि बि कोन्हे। 18-20 सालनि जी छोकिरी कहिड़ी ख़बर दुनिया केतिरी ॾुखी आहे, तजर्बे खां पोइ इंसान खे ख़बर पवंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि, माउ पीउ कॾहिं औलाद जा दुश्मन कोन थींदा। चंद अहिड़ा केस हुजनि को बदबख्त थी सघे थो, लेकिन अहिड़ा चंद के केस हूंदा 99% माउ ऐं पीउ पंहिंजे औलाद जा ख़ैर ख़ाह, उन्हनि सां मोहबत कंदा। हाणे अल्लाह जे नबी जो छा फरमान आहे, ला निकाह इल्ला बिवली, जेकॾहिं वली राज़ी न आहे छोकिरी जो निकाह न थींदो। अॼु असांजूं कोर्टूं डायरेक्ट फ़ैसिलो ॾींदियूं, ज़ुल्म कोन्हे। भला जंहिं सिंधी में चवंदा आहिनि ॼड़ियो ऐं निपायो, उनजो को हक़ कोन्हे। जंहिं वीचारे उजागा कया, जंहिं सालनि ताईं तकलीफ़ूं सठियूं, के ग़रीब वीचारा हमाली कंदा रहिया, के नौकरियूं कंदा रहिया, जॾहिं नौजवान थी विया न्याणी, तॾहिं अॼु चवे थी बाबा मुंहिंजो दुश्मन आहे, मां मुंहिंजी दुश्मन आहे, मूंखे ख़तरो हिननि वञा आहे। ऐं पोइ छा थींदो आहे, पंहिंजे मुआशरे में ॻाल्हियूं लिकल कोन्हे। जॾहिं इहे छोकिरियूं पढ़ण जी वेंदियूं आहिनि, इन्हनि जी सावरनि में का इज़त कोन हूंदी, का इज़त कोन हूंदी। अस्तवादी ज़िंदगी में, मैरिटल लाइफ जे अंदरि, शादीशुदा ज़िंदगी जे अंदरि अॻिते हली प्रॉब्लम पैदा थींदा, नागुज़ीर। पाण वटि छा थींदो आहे, छोकिरी खे तकलीफ़ अचे सावरनि में, पीउ वीचारो पइजी वेंदो, ॿाहिरि पइजी वेंदो आहे। बाबा मुंहिंजी धीउ खे तकलीफ़ तव्हां छो ॾिनी, असांजी भेण खे तव्हां छो ईज़ायो, पुछंदा आहिनि। पर आउं उन्हनि छोकिरियुनि खां पुछां थो, जॾहिं तूं पीउ खे बि छॾियो, भाइरनि खे बि छॾियो, हाणे जे तूं पढ़ण जी धारियुनि में वञी थी, तोते तकलीफ़ आई, तुंहिंजे लाइ ॻाल्हाईंदो केरु, केरु तुंहिंजो दिफ़ा कंदो, केरु तुंहिंजो बचाव कंदो, मूंखे ॿुधाए त सही। मूंखे अहिड़ा केस बि यादि आहिनि, वीचारा वालिद वीचारो हार्ट अटैक में गुज़ारे, कंध खणी मुआशरे में हली कोन सघंदो आहे, माण्हू महिणा ॾींदा आहिनि, अजीब नज़रनि सां ॾिसंदा आहिनि, हार्ट अटैक में गुज़ारेगा। वालिदा वीचारी चरी थी वई, जिन सां वालिदैन जूं बददुआ हुजनि, मूंखे ॿुधायो ख़ुशहाल कीअं रहंदो। पर उते वालिदैन जो फर्ज़ आहे, न्याणी खां पुछनि। असां वटि पुछण जो तरीक़ो कहिड़ो आहे, जंहिं राति सुबुह जो शादी थिए पई, उन ई राति वेंदा आहिनि पुछण जे लाइ, टे ॼणा चङा मुड़ुस, बाबा फलाणे सां तुंहिंजे निकाह करियूं था, क़बूल आया कोन्हे, तो कम त सभु लाइ छॾिया। हाणे पुछण रस्मी थी वियो न, हाणे त बि फॉर्मेलिटी आहे जेका तो पूरी कई आहे, रस्म कार्ड तो विराए छॾिया, शादी हाल बुक आहे, ॾाज जो सामान वठिजी चुको आहे,
सब तैयारियूं थी चुकियूं, हाणे धीअ खां पुछी थो त शादी लाइ तूं तैयार आहीं या कोन्हे, पीउ जो पटको धूड़ त कोन कंदी इनकार करे, तो उन इजाज़त खे रस्म बनाए छॾियो। इजाज़त रस्म कोन्हे, हक़ आहे। उन टाइम ते पीउ पुछे जॾहिं न्याणी जो रिश्तो तय करे पियो। अल्लाह जे नबी फरमाना फयस्तामिरु अबूहा फी नफ्सिहा, बुखारी जी रिवायत आहे। पीउ खे घुर्जे पंहिंजी न्याणी खां उन टाइम ते पुछे जॾहिं मंगणो तय पियो थिए त पुट तुंहिंजी शादी फलाणे सां कराइण वारा आहियूं, तोखे पसंदि आया न, क़बूल करी थी या न? जेकॾहिं थिए थी हा माशाअल्लाह, चवे थी न त पुछो छो न, छाजे करे न? छोकिरियूं नौजवान हूंदियूं आहिनि, जज़्बात जो ग़ल्बो हूंदो आहे, कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू पसंदि कंदियूं आहिनि जेके के कम जा कोन आहिनि, लोफर ऐं बदमाश। अहिड़े टाइम ते पीउ जो हक़ आहे उनखे सम्झाए, बाबा हिननि माण्हुनि सां वेंदी तबाह थी वेंदी, नालाइक आहिनि, बदअख़लाक़ आहिनि। पीउ खे पूरो हक़ आहे ऐं धीअ खे घुर्जे पीउ जो चयो मञे। पीउ दुश्मन कोन थींदो, पर जेकॾहिं न्याणी बिल फर्ज़ किथे शादी करणु चाहे थी, माण्हू बि सुठा आहिनि, अख़लाक वारा आहिनि, त पोइ वालिदैन खे ज़िद न करणो घुरिजे। जॾहिं तव्हां घणो ज़िद कंदा पोइ इहे नतीजा निकिरनि था त बाज़ औक़ात छोकिरियूं घर मां निकिरी वञनि। माण्हू सुठा आहिनि, अख़लाक वारा आहिनि, दीनदार आहिनि, फज़ीलत वारा आहिनि, न्याणी पंहिंजी परणाइजो। इस्लाम में ज़ात ऐं पात जो क़ैद कोन्हे। अल्लाह जे नबी जूं 11 शादियूं हिकिड़ी पुफी जी थी आहे, सिर्फ़ हिकु। 10 घर वारियूं जेके आहिनि से सभु गैरनि वञा, का माइट कोन्हे, सदा हिकिड़ी घर वारी। इमाम अंदाज़ो लॻाए त इस्लाम जो ज़ात पात जी क़ैद कोन लॻाई, माण्हू सुठा हुजनि। जेकॾहिं अहिड़ो को रिश्तो आहे इनकार न करियो। ऐं ॿुधाईंदो हलां, आख़िरी नुक़्तो, काफ़ी टाइम थींदो वञे पियो त असांजूं भेनरूं ॿुधनि पियूं। हिकिड़ो इंतहाई ॿियो नुक़्तो अहम आहे त दीन इस्लाम असांखे हुकुम कयो आहे त औरतूं पर्दो कनि, जो अल्लाह जो हुकुम आहे। फरमाया या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन ज़ालिक अदना अन युरफ़न फला युज़ैन। ऐं पैगंबर तूं पंहिंजी घरवारियुनि खे चओ, पंहिंजी धीअरनि खे चओ, मुस्लमान औरतुनि खे चओ, जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरनि पंहिंजी चादर पंहिंजे चेहरे ते ढके छॾीनि, सुञातियूं वञनि त शरीफ़ औरतूं आहिनि, को बदमाश उन्हनि खे ईज़ा न। दीन इस्लाम ॾिसो औरत खे छा मक़ाम ॾिनो। हीअ असांजी मग़रबी सोसाइटी औरत खे कपिड़नि खां आजो कयो आहे, इहा का तरक़ी कोन्हे। इस्लाम उनखे हक़ीक़ी इज़त ॾिनी आहे जेका उनजी फितरत मुताबिक़ आहे। अॼु बि जेकॾहिं औरत बापर्दा आहे शरई तौर ते, इंसान जूं जेकॾहिं सोच बचे थी, इज़त सां सोच अचे, ख़राब ख़्याल कोन था पैदा थियनि। पर हिकिड़ी साॻी औरत जेकॾहिं मूंखे ॿुधा बिना कपिड़े जे वञे पई, इंसान जा छा ख़्यालात थींदा। जेकॾहिं वाकई शरई पर्दो करे, अहिड़ा कपिड़ा न पाए जेके माना सना हुजनि या तंग हुजनि, कुशादो बुरको हुजे, सही नमूने सां पर्दो हुजे, को माण्हू हरू भरू न ग़लति निगाह खणी बि कोन ॾियारींदो। अल्लाह पाण फरमाए थो उनखे ईज़ा जो कोन थींदो। माण्हू सम्झी वेंदा शरीफ़ औरतूं आहिनि। अॼु असां हिन पर्दे खे छॾे ॾिनो सिर्फ़ इन जे करे जो दुनिया जे लाइ। हालांकि पर्दे सां बि छोकिरी डॉक्टराणी थी सघे थी, छो नथी थी सघे? अॼुकल्ह केतिरियूं छोकिरियूं आहिनि डॉक्टर। असांखे औरतूं डॉक्टर घुर्जनि। सही सिंधी ॻाल्हि आहे, अहिड़ा ऑपरेशन बचनि था जेके ख़वातीन ई करे सघनि थियूं। किथां तव्हां आणी थो ख़वातीन डॉक्टर हुजनि। ऐं केतिरियूं छोकिरियूं दौर जे अंदरि जेके बाक़ाइदा बापर्दा आहिनि ऐं मेडिकल जी तालीम हासिल कनि पई। अॻे वारो दौर कोन्हे, हाणे वरी तब्दीली आई। केतिरियूं नौजवान छोकिरियूं आहिनि तंहिंजे करे अल्लाह जो हुकुम आहे, कंहिं मौलवी जो हुकुम कोन्हे मथां सम्झो, कंहिं मुफ्ती जो कोन्हे, रब्बुल आलमीन जो हुकुम आहे। वरी कॾहिं के चवंदा आहिनि साईं औरत जे चेहरे जो पर्दो कोन्हे। मूंखे जवाब यादि अचे थो शेखुल अरब वल अजम सैयद बदियुद्दीन शाहरास्ती रहमतुल्लाह अलैह जो, असांजो उस्ताद हो। उनखे कंहिं माण्हू चयो साईं औरत पर्दो त करे पर चेहरो भले ज़ाहिर हुजे। शाह साहब उनखे जवाब ॾिनो त जॾहिं क़ुरान जी आयत नाज़िल थी औरतनि जे बारे में, जेका हाणे मूं तव्हांखे पढ़ी ॿुधाई, तॾहिं औरतनि खे सभु कपिड़ा पातल हुआ, इहो चेहरो ज़ाहिर हो जेके रब ढकण जो हुकुम ॾिनो।
बिना कपड़े जो कोन हुयूं, कपड़नि खां बेनियाज़ कोन हुयूं, कपड़ा अॻे सभु पातल हुआ। इहो चहिरो ई ज़ाहिर हो जंहिंखे ढकण जो अल्लाह हुकुम ॾिनो, ऐं इहो चहिरो सभ खां वधीक शिट उनजे अंदरि। औरत तव्हां ॾिठी पर चहिरो न ॾिसंदा, शादी माण्हू कोन कंदो, चहिरो ॾिसी माण्हू शादी करे छॾींदा आहिनि। त ही दौर दोस्तो तमामु ॾुखियो दौर आहे, फितननि जो दौर आहे। ऐं ॿुधाईंदो हलां हिकिड़ी इंतिहाई अहम ॻाल्हि त कंहिं बि टाइम ते ज़िंदगी ख़तम थी सघे थी। उन्हनि माण्हुनि वांगुरु न थियो जिन खे इहा ख़बर कोन्हे दुनिया में छो आया आहिनि। हिकिड़ा एथीस्ट आहिनि, ॿिया एग्नोस्टिक आहिनि, ख़बर ई कोन्हे अल्लाह आहे या कोन्हे, ॿिया चवंदा आहे ई कोन। इहे धोखे जी दुनिया पई हले। अल्लाहु अकबर। मोमिन जो इहो ई नज़रियो अक़ीदो आहे, हिन काइनात खे मुंहिंजे रब ख़ल्क़ कयो आहे हिकु मक़सद सां उन ख़ल्क़ कयो आहे। ऐं क़यामत ॾींहुं असांखे पंहिंजे अमलनि जो हिसाब ॾियणो आहे, पुछाणो असां खां थींदो आहे। ऐं कंहिं बि टाइम ते यादि रखी छॾियो ज़िंदगी जी शाम थी वेंदी। उन ग़लति फ़हमी वधा न रहो त फलाणो मरी वियो आहे अञा आऊं जीअरो आहियां, मूंखे मौत कीअं ईंदो। हिकिड़ी ख़बर लॻी पई हूंदी सोशल मीडिया ते फलाणो मोकिलाए, पोइ टाइम मिलंदो। हाणे हिकिड़ो दीनदार आहे न, उन अल्लाह जी इबादत कई, इंशाअल्लाह कामयाब आहे। पर जंहिंजो अल्लाह ते ईमान ई कोन्हो उन त ज़िंदगी पंहिंजी तबाह करे छॾी न। जी हू सम्झे थो ज़िंदगी ख़तम थी, पर ज़िंदगी ख़तम न आहे थी, ज़िंदगी नई शुरू थी। पोइ उहो त खसारे में वियो हमेशह जे लाइ, जंहिंखे ख़बर ई कोन्हे त मुंहिंजो रब आहे या कोन्हे। लेकिन मोमिन मुतमइन हूंदो मौत जे वक़्त बि त अल्हम्दुलिल्लाह मूं ॾेटियूं कयूं आहिनि, इंसान हुजण जे नाते मूंखां ख़ताऊं थियूं आहिनि, पर मुंहिंजो रब रहमान बि आहे, रहीम बि आहे, गफ़ूर बि आहे, गफ़ार बि आहे, उहो गुनाह माफ़ कंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर आहे, जेकॾहिं के पाने खे ईज़ायो आहे त उन खां माफ़ी वठो। अल्लाह जे हक़ में तव्हां कमी कई आहे, अल्लाह माफ़ करण वारो आहे, माफ़ी घुरो। पर पाने जे हक़ में तव्हां का कमी कई आहे, बिल फर्ज़ कंहिंखे गार ॾिनी आहे, अॼु बि माफ़ी वठी छॾियो। के मुस्लमान भाउ खे या कंहिंखे बि इंसान खे धक कयो आहे, माफ़ी वठो। कंहिं ते बहतान हयो आहे त फलाणी औरत ऐं फलाणो मर्द बद किरदार आहे, ज़िनाकार आहे, पर उहो आहे कोन, क़यामत ॾींहुं हिसाब थींदो। अॼु ई माफ़ी वठी छॾियो, अॼु ई माफ़ी वठो। हुकूक लिबाद जे हवाले सां इहो शर्त आहे, जंहिंजे हक़ में तव्हां कमी कई आहे, जंहिंखे ईज़ायो आहे, उन खां अॼु माफ़ी वठी छॾियो। थी सघे थो सुभाणे जो ॾींहुं न मिले, हली वञो था फलाणे ॾींहुं तोखे धक कयो ऐं माफ़ी घुरण आयो, फलाणे ॾींहुं तोखे गार ॾिनी हुई ऐं तोखां माफ़ी घुरण आयो। ऐं यादि रखो, ऐं यकीन सां चवां थो, माफ़ी घुरण सां रब तव्हांजी शान बुलंद कंदो। मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहु अल्लाह, जेको अल्लाह कारण नियाज़मंदी इख्तियार कंदो, रब उनजो शान बुलंद कंदो। तकब्बुर वारे खे अल्लाह हेठि किराए, नियाज़मंदी वारे खे न। हली वञो माफ़ी घुरो, रब तव्हांजी इज़त वधाईंदो। कंहिंजो माल खाई आयो न, मोटाए ॾियो। कब्ज़ो कयो थो ज़मीन ते, के यतीम मिस्कीन बेवा जी, मोटाए ॾियो। पैसा फॿाया थो, मोटाए ॾियो, या माफ़ी वठो। पैसा ॾियण जी ताक़त कोन्हे, माफ़ी ज़िंदगी में वठो। हुन अख बंदि थी, यादि रखी छॾियो, दफ़्तर बंदि थी वेंदा। ऐं पोइ क़यामत ॾींहुं इंसान उथंदो, उन ॾींहुं का वटि शइ कोन हूंदी जो मोटाए ॾे। सिर्फ़ अमल हूंदा, नेक अमल हूंदा। पाण सुगरा फरमाइनि था, उहे हिन खां खसे मज़लूम खे ॾिबा। हिसाब तौर मज़लूम खे ॾिबा। हिसाब चुक्तू न थींदो त मज़लूम जा गुनाह हिन जे सिर ते विझबा। पंहिंजूं नेकियूं बि वयूं, पंहिंजा गुनाह अॻ में, मथां मज़लूम जा गुनाह, सुम्मत तुरिया फिन्नार, उन खां पोइ मलाइके गिह ॾे जहन्नम में उछलाई। त के मुस्लमान भाउ खे या कंहिं बि इंसान खे ईज़ायो आहे, ज़िंदगी में उन खां माफ़ी वठी छॾियो। कंहिंजा पैसा खाधा आहिनि, उनखे मोटाए ॾियो या उन खां माफ़ी वठो। यादि रखी छॾियो दोस्तो, अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला जेकी कुझु मूं ॿुधायो मूंखे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांजे भाउ मुश्ताक अहमद अंसारी जी उम्र में, रिज़्क़ में, अमल में अल्लाह बरकतूं फ़रमाए। रब्बुल आलमीन उनजे घर खे आबाद रखे, उनजे औलाद खे नेक साले बनाए। ऐं अल्लाह ताला असां सभिनी जे औलाद खे, घर वारनि खे नेक साले बनाए। असांजो ख़ात्मो ईमान ते फ़रमाए। अल्लाह जे नबी जी मोहब्बत नसीब फ़रमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।